नाज़रीन, सिंध असेंबली जे प्रिंटिंग एंड पब्लिकेशन वारी बजट में 50 करोड़ रुपयनि जी घोबनि जो इंकशाफ थियो आहे। सीनियर स्पेशल सेक्रेटरी ऐं एडिशनल सेक्रेटरी खे मुअतल करण जी मामलो एंटी करप्शन में उमाइण जी सिफारिश कई वई आहे। सिंध असेंबली जे सीनियर स्पेशल सेक्रेटरी मोहम्मद ख़ान हिंद तरफ़ां स्पीकर के नोट उमाणियो वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध असेंबली जे प्रिंटिंग एंड पब्लिकेशन वारी बजट में 50 करोड़ रुपयनि जी घोबनि जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था। हबीब जमाली लाइन ते मौजूदु आहे। जी हबीब, आगाह कजो, छा मामलो आहे? इदारे सिंध असेंबली जी प्रिंटिंग एंड पब्लिकेशन वाली बजट में 50 करोड़ रुपयनि जी बेक़ाइदगियुनि ऐं बेज़ाब्तियुनि जो इंकशाफ थियो आहे। सीनियर स्पेशल सेक्रेटरी ऐं एडिशनल सेक्रेटरी खे मुअतल करण ऐं मामिलो एंटी करप्शन में उमाइण जी सिफारिश कई वई। सिंध असेंबली जे सीनियर स्पेशल सेक्रेटरी मोहम्मद ख़ान हिंद तरफ़ां स्पीकर खे नोट उमाणियो वियो। नोट में सीनियर स्पेशल सेक्रेटरी जणायो त उन्हनि खे 85 खां 2023 ताईं 1784 ॾींहं सिंध असेंबली जे इजलास लिया, जिन में सिर्फ 400 ॾींहनि जे इजलास में थींदड़ तक़रीरनि ऐं बजट बहस प्रिंट में रिकॉर्ड मौजूदु आहे। 1384 ॾींहनि जो रिकॉर्ड अञा ताईं पेंडिंग में पियल आहे। रिकॉर्ड जो काफ़ी हिस्सो गुम थी वियो आहे। सेक्रेटरी पाबंद आहे त हर इजलास जी कार्रवाई जी रिपोर्ट तैयार कराईंदो। जेतिरो मुमकिन थी सघंदो उन रिकॉर्ड के किताबी शक्ल में प्रिंट ऐं पब्लिश कराईंदो। नोट में जणायो वियो त अगस्त जे हिन हाउस बाबति रिपोर्टूं सेक्रेटरी ऑफिस में जमा करायूं, पर सेक्रेटरी को बि क़दम न खयो। एम हसन शाह केतिरा ई साल इंचार्ज एडिशनल सेक्रेटरी लेजिस्लेशन रहियो, पर हू अगस्त जे ऐवान जी कार्रवाई जे रिकॉर्ड जी निगरानी ऐं उनखे महफ़ूज़ करण में नाकाम रहियो। हुन सूबे जी कानून साज़ी वारी तारीख़ खे बर्बाद कयो। एडिशनल सेक्रेटरी DDO मोहम्मद हबीब समेजो प्रिंसिपल अकाउंटिंग ऑफिसर जी मिली भगत सां पंहिंजे पोस्टिंग दौरान ऐवान जी प्रिंटिंग एंड पब्लिकेशन बजट मां 50 करोड़नि जो ग़लति इस्तेमालु कयो, जेको ॾोह जे ज़ुमरे में अचे थो। नोट जे मतन में जणायो वियो त एम हसन शाह खे बैद में गैरकानूनी तरीक़े सां तरक़ी ॾेई सीनियर स्पेशल सेक्रेटरी बनायो वियो। एम हसन शाह ऐं एडिशनल सेक्रेटरी DDO मोहम्मद हबीब समेजो खे मुअतल कयो वञे ऐं खेनि शोकाज़ नोटिस ॾिना वञनि ऐं हीउ मामिलो एंटी करप्शन खे उमाणियो वञे त जीअं मुलवस ऑफिसरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल थी सघे। नोट में जणायो वियो त पेंडिंग में पियल रिकॉर्ड खे मुकमिल करण लाइ हिकु टीम पिणु जोड़ी वञे। सीनियर स्पेशल सेक्रेटरी जो चवणु आहे त हीउ 50 करोड़नि जूं जेकी बेज़ाब्तियूं थियूं आहिनि उहे सिर्फ़ 10 सालनि जे अरसे दौरान थियूं आहिनि। जी ठीकु आहे हबीब जमाली, वरी महिरबानी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।